वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व खातमिल अंबियाइ वल मुरसलीन। वाला आलिही व अस्हाबिही अजमईन। अम्मा बादु औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल इज़्ज़त एहतराम स्टेज पे मौजूद उलमाए किराम पिंडाल में मौजूद मुझा मुहतरम दोस्तों बुजुर्गों भाइयों, इंतहाई शुक्रगुजार आया आज इंतहाई शफीक मोहसिन हज़रत मौलाना साईं शमसुद्दीन बलोच साहब जो जिनकी विसातत सां अल्लाह पाक मुखे अवां कुरान पाक जे आशिकन जो दीदार नसीब फरमायो। दुआ है त अल्लाह पाक अवां असांजी इन दीनी गॾिजाणीअ खे क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। आशिक चवे थो ज़िक्र खुदा करे ज़िक्र मुस्तफ़ा न करे, मेरे मुंह में हो ऐसी ज़ुबान खुदा न करे। मेरे सब असां मदीने वाले साईं जो ज़िक्र ॿुधण आया। रहमतुल लिल आलमीन जो ज़िक्र ॿुधण आया। शुरुआत मां इन लफ्ज़न सां जुमलन सां करण थो चाहियां
कि अल्लाह वाले आशिक बड़े प्यार में ही लफ्ज़ जोड़िया। जिक्र है उनका दोनों जहां में, जिक्र है उनका दोनों जहां में, उनकी तजल्ली आलम आलम उनका है इसमें, पाक मोहम्मद जिनका है इसमें, पाक मोहम्मद। सब कर जी तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बुलंद आवाज़ में जो सुभान मुझा मौला जेको सुभान अल्लाह रड़ियूं करे चवे, ख्वाब में उनके मदीने जे घोट जो दीदार उनका है इसमें। मिठो नालो दस नालो खण द चप चुनियो था, उनका है इसमें, पाक मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जिक्र है जिनका दोनों जहां में, सब नबियों में जो है अफजल, सारे रसूलों में जो अकरम उनका है इसमें, पाक मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जिक्र है जिनका दोनों जहां में, जिनकी तजल्ली आलम आलम चेतो, जिनके सहाबा सब चो सुभान। यार कल ट्रियोनी हिकिड़े कुत्ते हैदराबाद में सैयदना उमर साईं के घट वध ॻाल्हायो आहे, उन जे रूह खे जलाइण लाइ सब ॾाढा चओ सुभान। ये तो हुजूर जे सहाबा जी तारीफ़, चतो जिनके सहाबा सारे मुअज़्ज़म। कुरान चतो कुल्लु वअदल्लाहुल हुस्ना, कुल्ल जिनके सहाबा सारे अफज़ल, जिनके सहाबा सारे अशरफ उनका है इसमें, पाक मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझा मोहतरम दोस्तों, बुजुर्गों और भाइयों, ॿियो दफ़ो हिन जामिया में अल्लाह पाक मूंखे अवां आशिक़नि सां मुखातब थियण जो मौक़ो नसीब फरमायो। हिते असां छा करण आया आहियूं? मदीने जे घोट जी सीरत ॿुधण आया आहियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी मुबारक जा ॿ पहलू अथव। थोड़ो तवज्जो, कुरान पाक बार बार चए थो न, मुझे नबी जी ताबेदारी, मुझे नबी जी ताबेदारी, उन जी कॉपी कयो, उन जी नकल कयो। बार जॾहिं नंढड़ो हूंदो आहे न, बेइख्तियार गैर शोरी तौर ते पंहिंजे बाबे जी नकल कनि, उन जी कॉपी कनि। बाबो अगर घोड़ो हलाईंदो आहे त ॿार खे बि घोड़े से सभिनी शयुनि जा नाला याद, प्यार बि हुनसी। बाबो अगर लोहार को कम कंदो त गैर शोरी तौर ते ॿार, छो त बचपन में हर इंसान जो आइडियल उन जो बाबो हूंदो। वॾो थींदो त ख़्याल पोइ मटिजी सघंदी, कॉपी कंदो पंहिंजे बाबे।
अल्लाह फरमायो ओ कलमे वारो मां हुकुम थो कयां त मुझे मिठड़े मोहम्मद जी कापी ऐं नकुल कंदा कयो सब चओ सुभान। सैयदना मूसा अलैहिस्सलाम जो दौर हुयो हिकिड़ो माण्हू आशिक थी पियो हज़रत मूसा नबी ते कपड़ा भी ओड़ा सिबराए पटको मुबारक भी ओड़ो असा ऐं लठ भी ओड़ी खए। अल्लाह फरमायो जिब्रील चीर पे चली वन मूसा नबी रे वही खणी वन मुबारक देस त जेको तुझे प्यार में तुझी नकल थो करे उनके खुशखबरी दे त मां अल्लाह अर्श ते उनका राज़ी थी चुको आहियां। सुभान अल्लाह चवण वारा लदेगा इन गोठ मां नकल। मौलाना मोहम्मद इदरीस के मां ॾिसां थो त अल्लामा ख़ालिद महमूद शहीद थो याद अचे सब चओ प्यार इज़हार। अल्लाह फरमायो मुझे हबीब जी नकल कयो कापी कापी मदीने वाले घोट जे सीरत जा ब पहलू तवज्जो हिकु जमाल मुस्तफा कमाल मुस्तफा ॿियो आहे दीन मुस्तफा शरीयत मुस्तफा। जमाल ऐं कमाल में असां कापी न करे सघंदासीं। सोने जड़ो हसीन न ॼायो आहे सोने जड़ो दिलबर मिठड़ो न आयो आ वरी नहीं। कापी छा में करनी है? सीरत मुस्तफा में कापी करनी, अखलाक मुस्तफा में कापी करनी। पाड़े वारन सा सुनो कियां हलंदो असां खे कापी करनी। ज़बान ते दिलबर कने कूड़ ना गालायो सोने सदाई सच गालायो असां खे नकल करनी। जमाल कमाल जी नकल न कौन करे सके। कमाल भी अल्लाह ॾिनो। अब सिंध में कराची में हिकिड़ी वबा पकड़ी आहे अखियुनि जी तकलीफ़ अॼुकल्ह आम थी वई। मूंखे बि 2-4 ॾींहं पहिरियां हुई। इन जो नालो छा आहे? आशोब जिस्म जी बीमारी। अखियूं ॻाढ़ियूं पाणी धो वहे ॾाढी तकलीफ़। मदीने जो घोट आमिना जो लाल इमामुल अंबिया उम्र 8 साल हुई। साईं जो अखियूं मुबारक में इहा ई तकलीफ़ आशोब जिस्म थी। अल्लाह अकबर मुझे दिल पर न रोए पयो न कंहिंखे दांह पियो ॾे। छो त चओ त सब्र मुझे दिल पर रखे बचपन में ही अल्लाह सीने में भरे छॾे। मदीने जो मीर आमिना जो लाल इमामुल अंबिया महबूब किबरिया सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अखड़िन में सूर दर्द ऐं तकलीफ़ अखड़ियों गाड़ियों लाल पानी मुसलसल वही रहो हो। तकलीफ हुई मुझे दिल पर रखे सोनो न रोए पयो न चीखो पियो करे न कंहिंखे दांह पियो ॾे। सोनो मुर्की रहियो पियो। इहो हौसलो चओ त मुझे मोहम्मद जो आजो दुखन में भी मुझो अरबी खिलंदो हुयो। मक्के वाला गलजी आया ख्वाजा अब्दुल मुतल्लब। ओ ख्वाजा अब्दुल मुतल्लब चिंचाए चीन नंढड़े मिठड़े मोहम्मद साईं रे नजर कर। अखड़िन मां मुसलसल पानी दो गाड़ियों लाल कुछ इलाज कराए सही न नजर ते न असर थी वने। ख्वाजा अब्दुल मुतल्लब चवे तो मक्के जा सब तबीब डॉक्टर हकीम घुमाया मर्ज में फायदो न थो थे। मक्के वारा सभई गॾिजी आया चवंदा ओ अब्दुल मुतल्लब हेड़ो सोणो त असां ॾिठो ई न आहे। एड़ो हसीन त कंहिं अखि ॾिठो ई न हुयो। शदाद गोट वारा चओ त एड़ो जमील माउ ॼणियो ई कोन।
व अहसनु मिनका लम तरा कत्तु ऐनी व अजमलु मिनका लम तलिदिन निसाउ खुलिक़्ता मुबर्रअम मिन कुल्लि ऐब कअन्नका क़द खुलिक़्ता कमा तशाउ वज़वारे तेरे वारो मुझो दिलबर मोहम्मद मीर वल कमर दे पेशानी वारो मुझो दिलबर मोहम्मद मीर माज़ा ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौति नबी जे आवाज़ वारो मुझो दिलबर मोहम्मद मीर बिलसान जे ज़ुबान मुबारक वारो मुझो दिलबर मोहम्मद मीर अलम नशर जे सीने वारो मुझो दिलबर मोहम्मद मीर व अनकस ज़रक जे पुठी मुबारक वारो मुझो दिलबर मोहम्मद मीर वल कमर दे पेशानी वारो मुझो दिलबर मोहम्मद मीर व मारा मैत जे हथड़न वारो मुझो दिलबर मोहम्मद मीर अच कुरान पढ़ा तारीफ कुरान में रब पाण कया मां झूमी झूमी कुरान पढ़ा तो झूमी झूमी सुभान अल्लाह जेर ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौति नबी जे आवाज़ वारो मुझो दिलबर मोहम्मद मीर बिलसान जे ज़ुबान मुबारक वारो मुझो दिलबर मोहम्मद मीर अलम नशर जे सीने वारो मुझो दिलबर मोहम्मद मीर व अनकस ज़रक जे पुठी मुबारक वारो मुझो दिलबर मोहम्मद मीर वल कमर दे पेशानी वारो मुझो दिलबर मोहम्मद मीर व मारा मैत जे हथड़न वारो मुझो दिलबर मोहम्मद मीर अच कुरान पढ़ा तारीफ कुरान में रब पाण कया मां झूमी झूमी कुरान पढ़ा तो झूमी झूमी सुभान अल्लाह जे ख़ुतम दी वनेस मुझे नटड़े मोहम्मद मीर जे अखड़न में ॾाढो सोरा ओ सणो भी मुरकंदो थो हले मूं नज़र कई सीरत जे किताबन में मुझे सुणे जी उम्र 63 साल शादाद कोड़ा वारा 63 साल में मुझे दिलबर ॾाढा दुख ॾिठा सुख मुझे सुणे कोन ॾिठा गरीबो अगर दुनिया में दुख मिलन तमाम मायूस न थिजो परेशान न थिजो मुझे दिलबर ॿुधायो दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफिर दुनिया मोमिन जे लाइ लाक़ब ऐं क़ैद खानो आहे ओ दुनिया काफिर जे लाइ जन्नत जा मज़ा आहिनि मदीने जे मीर आमिना जे नाल इमामुल अंबिया दुआ घुरी हुई अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीनन व अमितनी मिस्कीनन वहशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन चवना सुभान अल्लाह ओ मुझा मौला मां मोहम्मद के जिस ताईं रहाए गरीब करे रहाए जाए असा में के में हौसलो इतरो आए त चऊं मौला दे मुखे अन्या गरीब करे कोई एड़ो आए त उथी भी त मां त ॾिसां कोई ना आए सब रात जो ख्वाब में पैसा गणींदा हूं डॉलर सुबह जो खीसा खाली हथ अड़े न जाना लेकिन मुझे दिल पर चेतो मौला मां मोहम्मद जी दुआ थई त मुखे मिस्कीनन सां गॾु रहा है ऐं मां पंहिंजे मस्जिद में जुम्मे में चयम ॿुधो सोसाइटी वारो मां गरीबन जे पाड़े में वेठो आहियां साईं कुर्सी छाड़ो बंगलो मुझे पोयां साईं ॾिसी आए कुल मिस्कीन गरीब यतीम
एक एक बंगलो 15 करोड़ जो तन गरीबन समझो था ना गरीबन मां चेमान मता ये समझो तो हुजूर नऊज बिल्ला सफा गरीब हुयो मिस्कीन हुयो न साईं जे घर में जेका गुरबत हुई न उहा सखा जे करे ईंदी लखे रुपया ईंदा हा सेकंडन में अरबी मोहम्मद विराए चढ़ी हाँ अल्लाह फरमायो सोना हुकुम करे त तुझे लोआब के सोन कया तो ये थुक विछणाए त सोन बणजी सोना हुकुम करे त उद जो जबल सोनो करे तो सा गड हलाए छया जादे तुम सोनो ने ओने जबल हवे पटींदो वन खर्च कंदो वन साईं फरमायो न मौला अल्लाहुम्मा अगनी मिस्कीन मुझे मौला मोहम्मद जी
يبتغون فضلا من الله ورضوانا سيماهم في وجوههم من أثر السجود ذلك مثلهم في التوراة ومثلهم في الإنجيل كزرع أخرج شطأه فآزره فاستغلظ فاستوى على سوقه يعجب الزراع ليغيظ بهم الكفار وعد الله الذين آمنوا وعملوا الصالحات منهم مغفرة وأجرا عظيما. सुभान अल्लाह चवे मदीने हले निको आस्ते चवे पंध बुडे अन्या तमा ये चाहंदो आ जेको सुभान अल्लाह आस्ते चवे अल्लाह भी शादी कराए या दुआ ना है बदुआ भी शादी वारो माल जे वारे में सुबह पे होंदो दबो न उधर वाली आने देती है न उधर वाली आने देती है। राय बगे ख्वाजा अब्दुल मुतल्लिब चयो गाल त ॿुध मुझो नंढड़ो चुमियो दोनी त वणी मुखां त पुछ छो वठी आ ते छो वठी आयो हेॾे छो वठी आयो आइन जे दीदार लाइ त दुनिया दर ते ईंदी हिन जे प्यार में त अबू बकर घर छॾींदो हिन जे प्यार में बिलाल टाडन ते समझो खबाब जे चर्बीअ सां डांडा विसामस हिन जी मोहब्बत में सुमैया बटुकरा थी ओ हिन खे छो वठी आयो हिन जे दर ते दुनिया ईंदी ख्वाजा अब्दुल मुतल्लिब चवे थो हिन जूं उखिड़ियूं थी पयूं आहिनि आशोबे जिस्म जी बीमारी थी पई आहे तुंहिंजी तारीफ़ ॿुधी आहे झाड़ थो रखे त बीमारी ख़तम मुर्की करे चए थो ख्वाजा अब्दुल मुतल्लिब बिल्कुल झाड़ रखंदो आ पर मुझी झाड़ हिन सुणे ते न हलंदे जे पोइ ने तबीब भी सब घुमिया आहिनि बीमारी ख़त्म कीअं थींदी तू त मूंखे परेशान करे छॾियो जिन बीमारी भी ख़त्म थींदी सब चओ सवा कीअं ख़त्म थी चेंदेरी न लॻंदे मुंहिंजे दिलि भर जे वेझो आलिम आयो राहिब आयो जे दोस्त मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं में जो आयो अदब में प्यार में चे तो जीव चाचा हाय हाय दुख ॾिठा इन उमिरि में मुझे दिल भर सोणो अमड़ जे पेट में 3 महीननि जो रब बाबू पाण दे घुराए वरतो 6 सालनि जो थियो त रब अमड़ घुराए वरते ॾाढा दुख ॾिठा मुझे दिल भर मोहम्मद अमीर अजता सोणो मोटियो थो अचे दिल भर रस्तो मटायो अबू बकर साईं परेशान सोणो उमर परेशान दिल भर उस्मान परेशान साहबी सवन में साण सब कबे गांदा पुछा गन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रस्तो तब्दील कयो आ मक्के खां मोटऊंगा मदीने ता वञऊं ही रस्तो मदीने न वेंदो सोणो काॾे बोले ख़बर तॾहिं पई दिल पर पहाड़ी ते आयो ये केड़ी पहाड़ी आ ये अबवा जो मकाम सिद्दीक़ अकबर समझी वयो साहबा के चवे तो ये हुआ जाए आज ते अमड़ आमिना जी कब्र मुबारक सोने साईं मुझे अमड़ जे कब्र ते हाज़िरी दी साईं ने अखड़े में कहा साहब के खुतबो इरशाद फरमायो साहबियो मां 6 सालन जो
खड जे पाए खां वठी हलां पियो मुंहिंजी अमड़ बीमार हुई मूंखां मंज़र अञा न विसरियो हिन जाइ ते मुंहिंजे अमड़ जो रूह परवास थियो क़बर खोटियां अंदर दफन पिया कनि त मां रड़ियूं पियो कयां त मुंहिंजी अमड़ खे मूंखां परे न कयो मुंहिंजी उमिरि 6 साल शादार गोटा वारा 6 साल भी हुजूर पंहिंजे अमड़ सां गॾु न गुज़ारियो अम्मा हलीमा ॾे रहंदो थोड़ो थोड़ो वक्त पैदा हुए दो बाब का साया न सर पे था घुटनों चले तो माँ भी अदम को चली गई साए पसंद आए ना परवरदिगार को बेसाया कर दिया शजरे सायादार को अलम यजिद का यतीमन फावा अलम यजिद का यतीमन फावा 8 सालन जी दिल भर जियो मेरा राहिब सद कयो सुनो इद दवे छोवा मदीने जो घोड़ा मेरा झूलाल शाफी मकसद साकिए कौसर बुलंद तर बाला कदर नबियन जो रहबर मुझो दिल पर तू जो दिल पर शादाद कोटा वारन जो दिल पर मोहम्मद में सुनो वे जो आयो आलिम राय बचयो दिल पर ज़बान त बाहर कढ सोने ज़बान जो कढी साहबा चवन था अरबिया मोहम्मद जी ज़बान गुलाब खां वधीक गाढ़ी राय बचा कयो साईं जी ज़बान तां लोहाब कढी थोड़ो हिन अख में विधे थोड़ो हिन अख में विधे सोना अखियों त बंद कर दिल पर अखड़ियों बंद कयो 2 सेकंडन खां पोइ अखड़ियों खोल दिल पर अखड़ियों खोलियों दर्द गायब हो अखिन जी गाढ़ाण भी खत्म थी चुकी मुझा मोहतरम दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो इन जलसे में आलिम काफ़ी हूंदा आहिनि मां शुक्रगुज़ार आहियां इन जलसे जी इंतज़ामिया जो ऐं ख़ासि तौर ते साईं मौलाना बदरुद्दीन साहब ऐं मुझो मोहसिन साईं मौलाना हाफिज़ शमसुद्दीन साहब जिन ख़ुसूसी शफ़क़त करे टाइम इनायत फरमायो पंहिंजे भाउ मौलाना मोहम्मद इदरीस साहब जो भी शुक्रगुज़ार आहियां जिन शानदार अल्फाज़न में आजियाणो ॾिनो दुआ थो घुरां अल्लाह से मुझी शिरकत भी कबूल फरमाए एड़ा आशिक वेठा हुजन त मुझी दिल चवंदी त सुबुह जे आज़ान ताईं लोलियूं हलंदियूं रहनि पर न ॿियनि जो भी हक़ आहे मूंसां भी हमसफ़र साण आहिनि इंशाअल्लाह वारे वारे सां इंतज़ामिया ॿुधाईंदी ऐं उन्हनि जा ख़िताब लाजवाब थींदा।